हदीस पाक में लिखियो क्या मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फल्यकुल खैरन औ लियस्मुत। जांजो अल्लाह ते ईमान आ क़यामत जे ॾींहं ते ईमान आ ॻाल्हाए त सुठी ॻाल्हि चवे न त चुप रहे। तंहिं करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो मन यज़मनु ली इस्नान अज़मनु लहुल जन्नह। तव्हां मां जेको मूंखे ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾींदो मां मुस्तफ़ा उनखे जन्नत जी ज़मानत ॾींदुमि। ॿिनि शयुनि जी जेको ज़मानत ॾींदो मां उनखे जन्नत जी ज़मानत ॾियो। अर्ज़ कयूं साईं कहिड़ी ॿ शयूं? फरमायो ॼाड़नि जे विच में जेका शइ आहे माना ज़ुबान, ज़ुबान सां गिला न करे, ज़ुबान सां शिरक न करे, ज़ुबान सां गारियूं न ॾिए, ज़ुबान सां कूड़ न हणे। ॿियो फरमायो त पंहिंजे ओघड़ जी बि जेको हिफ़ाज़त कंदो, ग़लति जॻह ते इस्तेमालु न कंदो, मां जन्नत जो ज़ामिन आहियां। तंहिंजे करे असांजा कौल बि तुरंदा, ॻाल्हायूं बि चङी तरह सोचे सम्झी। अलाह साईं ज़ुबान ॾिनी आहे पर हुकुम कयो अथई त सोचे सम्झी ॻाल्हाए। बुखारी रहमतुल्लाह फरमाए थो तव्हांजा अमल बि तुरंदा, तव्हांजा कौल बि तुरंदा।